प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आवां आहियां असद मुमताज़। नाज़रीन, सिंध हुकूमत सदारती आर्डीनेंस बेटनि बाबति सदारती आर्डीनेंस खे रद्द करण खां पोइ पंहिंजो ई लिखियलु ख़त जंहिंमें हुन दावत ॾिनी, जंहिंमें हुन इजाज़त ॾिनी हुई वफ़ाक़ी हुकूमत खे त तव्हां अचो हिननि बेटनि ते भले शहर अॾियो, हाणे उन तां बि दस्तबरदार थी वई आहे। ॿिए पासे अॼु वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जेको कराची जे दौरे ते आयल आहे, उनजो बि इहो चवणु आहे त पीपल्स पार्टी सिंध हुकूमत पहिरियां त NOC ॾींदी आहे ऐं पोइ वरी हर मामले खे जीअं सियासत जे वर चाढ़ी छॾींदी आहे, बेटनि जे मामले ते बि उहा सियासत पई करे। शिबली फराज़ मूजिबि वफ़ाक़ी हुकूमत सिंध जी तरक़ी लाइ शहर अॾणु चाहे थी पई, पर सुवाल इहो आहे त इहा कहिड़ी तरक़ी आहे? छा अगरि इहा वाक़ई तरक़ी आहे जंहिंमें मोहाणनि जी ज़िंदगी तब्दील थींदी, जंहिंमें इन्हनि बेटनि ते रहंदड़ हज़ारनि सालनि खां आबाद इहे मोहाणा ऐं इहे के ॿियूं कम्यूनिटियूं आहिनि, छा उन्हनि जी ज़िंदगी तब्दील थींदी? अॼु के प्रोग्राम में हिन ते ॻाल्हाईंदासीं ऐं गॾोगॾु ॻाल्हाईंदासीं त पीपल्स पार्टी जी ख़ामोशी ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे शहर अॾण वारी पॉलिसी त पंहिंजी जाइ ते, बल्कि सिंध जूं जेके ॿियूं सियासी पार्टियूं आहिनि उहे इनखे कीअं पियूं वाझाइनि, उहे इनखे कीअं पियूं ॾिसनि। इन ते असांखे अॼु प्रोग्राम में जॉइन कयो आहे GDA जे GDA जे अॻवान जनाब सरदार रहीम साहब। सरदार रहीम साहब, अस्सलाम वालेकुम। जी अस्सलाम वालेकुम रिट साहब। अच्छा सरदार साहब, आप भी बिलावल भुट्टो के मौक़िफ़ का इंतज़ार कर रहे थे, पहले कि बिलावल भुट्टो का मौक़िफ़ आए तो उसके बाद ही आप इस जो आइलैंड्स हैं उस हवाले से आप मौक़िफ़ देंगे, क्योंकि आप भी क्या यही समझते थे कि अगर वफाकी हुकूमत और पीपल्स पार्टी राज़ी हैं तो फिर आपको भी एतराज़ नहीं होगा? नहीं, ये बात नहीं है। देखें रिट साहब, आप ही के प्रोग्राम में बिलावल भुट्टो के बयान से पहले मैंने ये बात आपसे कही थी कि ये पीपल्स पार्टी, ये आप लिख कर ले लें मुझसे कि पीपल्स पार्टी की टॉप लीडरशिप जो है वो इस मामले में खामोश रहेगी और कोई मज़ाहमत नहीं करेगी। हालांकि उस वक्त ये नहीं पता था कि इन्होंने खुद ही खत लिखकर इजाज़त दी हुई है और NOC दी हुई है, लेकिन उस वक्त भी मैंने ये कहा था क्योंकि इनके मफादात उस मुल्क के साथ हैं, इनकी सारी जो लूटी हुई रकम है उसी मुल्क में के ज़रिए से जाती हैं, तो ये बिल्कुल उसमें नहीं बोलेंगे। ये मिली भगत है। और जब पीपल्स पार्टी की चोरी पकड़ी गई तो अब वो ये कह रहे हैं कि जनाब खत हम वापस ले रहे हैं। तो ये धोखाधड़ी की सियासत ये हमेशा करते हुए आए और इस दफ़ा ये कुछ अल्लाह का करना ऐसा हुआ कि इनकी चोरी जो है वो लोगों के सामने आ गई। अच्छा, तो आपने टाइम न्यूज़ से बात की, आप कह रहे हैं कि आपने पहले कहा था कि पीपल्स पार्टी जो है इस हवाले से आप लिख के ले लें, लेकिन सरदार साहब क्या बात है कि GDA का स्टैंड इतना मतलब क्लियर नहीं है। GDA सिंध की वहदत के ख़िलाफ़ जो पहले कुछ होता रहा है उस पर तो उन्होंने तहरीकें चलाई हैं, एहतजाज किए हैं। हमने देखा कि जो ड्यूल सिस्टम आया था मकानी निज़ाम के हवाले से, उस पर GDA उस वक्त फंक्शनल लीग थी, वो उसने तहरीक चलाई। उसके बाद हमने देखा कि इस आयरलैंड पे भी आप खुद उन एहतजाज में शरीक रहे हैं, लेकिन अब आप पीपल्स पार्टी से तो शिकवा कर रहे हैं, सिंध हुकूमत से तो आप एहतजाज कर रहे हैं, जो होना भी चाहिए, लेकिन वफाकी हुकूमत पे आपकी क्या नज़र है? क्या वफाकी हुकूमत को ये जचता है कि वो सिंध के आयरलैंड पे एक ऐसा शहर आबाद करें जिससे ना सिर्फ माहौलियात को नुकसान होगा बल्कि जो आइनी हवाले से सिंध की प्रॉपर्टी है उस पर भी उसके खदशात हैं? देखें, पीपल्स पार्टी की ख्वाहिश यही है कि हम जो सारे लोग हैं इनका जो झूठा सिंध कार्ड है उसको मजबूत करें हम, लेकिन जो असल हकीकत है, क्योंकि GDA जो है वो हकीकत पसंदाना सियासत करती है और आइन और कानून के अहाते में रहते हुए सियासत करती है। बात यह है कि देखें 12 नॉटिकल माइल्स जो हैं जो कि 13.8 माइल्स बनते हैं, वो दूर जो है वो प्रोविंशियल गवर्नमेंट की प्रॉपर्टी होती है। तो इसका मतलब ये हुआ कि गवर्नमेंट जो प्रोविंशियल गवर्नमेंट की प्रॉपर्टी है उसका वफाकी हुकूमत को कोई हक नहीं है कि उस पर कोई प्रोजेक्ट्स बगैर प्रोविंशियल गवर्नमेंट की मर्जी के बना सके। ठीक है, इस केस में यही हुआ है कि जो प्रोविंशियल गवर्नमेंट है सिंध की पीपल्स पार्टी की, उन्होंने लिखकर पहले से दे दिया। अच्छा, लिखकर दे दिया, चलो ठीक है, वफाक और पाकिस्तान का हिस्सा है सिंध, तो ये वफाक में और सूबे में कोई ना कोई मामलात जो हैं आपस में हो सकते हैं। लेकिन जो हैरान कुन बात यह है कि पीपल्स पार्टी ने इस बात को कि उन्होंने इजाज़त दी भी है वफाक की हुकूमत को, इसको अवाम से छुपाया, बल्कि इसके बरक्स कोई मामूली आदमी नहीं, चेयरमैन पीपल्स पार्टी वो बयान दे रहा है कि जनाब ये नहीं होने देंगे और ये तो वैसे ही है जैसे कश्मीर में हिंदुस्तान ने मोदी ने किया है, ये वैसी हैं। तो इस किस्म के स्ट्रॉन्ग बयान
جب دے رہے ہیں اور جیب میں وہ پرچہ پڑا ہوا ہے جو اجازت نامہ انہوں نے دیا ہوا ہے آلریڈی، تو یہ منافقت کی سیاست جو ہے یہ آج ظاہر ہو گئی ہے لوگوں پہ. اور جو جی ڈی اے کا سٹینڈ تھا، جیسے میں نے آپ کو پہلے ہی عرض کیا تھا کہ آپ ہی کے پروگرام میں نے یہ بات کی تھی، تو ہمارا سٹینڈ تو پہلے دن سے کلیئر ہے. جی اچھا سردار صاحب، اور دوسرا مزاحمت جو ہے جی سردار صاحب آپ بات کریں. نہیں آپ مزاحمت جو ہے وہ مزاحمت تو جب وقت آئے گا تو ہم مزاحمت بھی کریں گے، مطلب سڑکوں پہ بھی آنا ہوگا، سڑکوں پہ آئیں گے. سندھ کا تو 1 انچ ہم کسی کو دینے کے لیے تیار نہیں ہیں، یہ ہمارا جو ہے وہ حتمی فیصلہ ہے. لیکن جو قانونی معاملات ہیں اس کو قانونی طریقے سے پہلے ہم دیکھیں گے نا. ٹھیک ہے صدر صاحب، اب صدارتی آرڈیننس تو جاری ہو چکا ہے، اب یہ رد ہونا ہے قومی اور صوبائی، قومی اور سینٹ میں. اب قومی اسمبلی میں آپ کے ممبر 3 ایم این ایز ہیں، سینیٹر بھی آپ کی فنکشن لیگ کا ایک سینیٹر بھی ہے. تو اگر یہ کل آرڈیننس ان فورمز پہ آتا ہے، پارلیمنٹ میں آتا ہے، تو پھر آپ کہاں کھڑے ہوں گے؟ کیا آپ پی ٹی آئی کا ساتھ دیں گے یا پھر آپ اس آرڈیننس کی مخالفت میں ووٹ دیں گے؟ نہیں ہم تو دیکھیں اس آرڈیننس کی مخالفت ہم نے پہلے ہی کر دی ہے، ہم نے اس کو رد پہلے ہی کر دیا ہے. ٹھیک ہے، اب یہ جس سٹیج پہ بھی جائے گا ہم اس کو رد کرتے جائیں گے. لیکن میں ایک بات اور بھی آپ کو کہہ دوں آج ابھی کہ یہ صورت ہی نہیں ہوگی، یہ وہ اس حد تک جائے گا ہی نہیں کہ یہ اسمبلی میں جا سکے. کیونکہ سندھ کے عوام جو ہیں یہ اس قسم کے پروجیکٹ، سندھ کے مفادات کے خلاف جتنے بھی پروجیکٹس ہیں اس کے مخالف ہیں، تو لہٰذا کسی کو ہمت نہیں ہوگی. اور یہی وجہ ہے کہ سندھ کے عوام کو جذبات کو دیکھتے ہوئے پیپلز پارٹی نے اپنی چوری چھپنے کی کوشش کی. اور یہ تو وفاقی حکومت نے ظاہر کر دیا ان کے لیٹر کو، ورنہ یہ اس طرح سے معاملہ چلتا رہتا، یہ روتے رہتے. ایک زمانہ یاد ہے نا، جو لوگ ایک تھے دہشت گرد جو قتل بھی کرتے تھے اور سب سے پہلے جا کے پہنچتے تھے، دعا کرتے تھے کہ اللہ تعالیٰ مغفرت کرے اس کی. تو یہ سندھ کے ساتھ پیپلز پارٹی یہی کر رہی ہے کہ بیچ بھی رہی ہے اور پھر واویلا بھی مچاتی ہے کہ جناب یہ سندھ کے ساتھ جاتی ہو. اچھا سردار صاحب، آج شبلی فراز نے کہا ہے کہ ہم تو سندھ کی ترقی کے لیے یہ جو 2 شہر ہیں وہ بنانا چاہتے ہیں. کیا آپ سمجھ رہے ہیں کہ یہ فقط ترقی کے لیے بنیں گے، اور ترقی کیا اس عام لوگوں، اس عام آدمی کی ہوگی، جو اس ماہی گیر کی ہوگی جو صدیوں سے وہاں آباد ہیں؟ نہیں دیکھیں، یہ ایشوز کو کنفیوز کرنا چاہتے ہیں. سندھ کی ترقی اس دن ہوگی جب سندھ کے عام آدمی شہری کو صاف پینے کا پانی ملے گا. سندھ کی ترقی اس دن ہوگی جب سندھ میں تعلیم عام ہوگی، عام سندھ کا بچہ جو ہے وہ تعلیم حصول کر سکے گا. سندھ کی ترقی اس دن ہوگی جب کلینکس یہاں پر کام کریں گے، اسپتال کام کریں گے، طبی سہولیات مہیا ہوں گی. یہاں تو کتے کے کاٹنے کی ویکسین نہیں ہے. اور ترقی، یہ بلڈنگیں جو ہے 40 منزلہ 100 منزلہ بلڈنگیں بنا سے ترقی تو نہیں ہوتی. وہ تو سرمایہ دار آتے ہیں، اپنا سرمایہ لگاتے ہیں، پیسے کماتے ہیں اور لے جاتے ہیں. یہ بلڈنگیں خریدے گا کون؟ کالے دھن والے خریدیں گے، جو کہ رشوت کے پیسے ہوں گے، کالے دھندے کے پیسے ہوں گے، اسمگلنگ کے پیسے ہوں گے. ان کے لیے یہ بنایا جا رہا ہے. عام غریب آدمی کے لیے سندھ کے تو یہ نہیں بنایا جا رہا. تو سندھ کے غریب آدمی کی فکر ان کو نہیں ہے. یہ ترقی کی بات پتہ نہیں کس دنیا میں کی کر رہے ہیں. تو یہ ترقی کی بات بالکل نہیں ہے، یہ سندھ کو بیچنے کی بات ہے. یہ سندھ کو بیچ رہے ہیں اور وہ ہم ہرگز نہیں ہونے دیں گے. یہ سندھ کو بیچ رہے ہیں اور آپ ان کو ہرگز ہونے نہیں دیں گے. سردار صاحب، آپ ہمارے ساتھ ہی رہے گا. اس وقت ہمیں جوائن کیا ہے مسلم لیگ نون سندھ کے صدر اور سابق صوبائی وزیر جناب شاہ محمد شاہ صاحب نے. شاہ محمد شاہ صاحب السلام علیکم. اچھا شاہ صاحب، یہ بتائے جو تو ہاں تو صدارتی آرڈیننس جاری تھی چکو ہے. پیپلز پارٹی سندھ حکومت جی ایک خاموشی، مجرمانہ ایک خاموشی ہے، وہ بھی عوام کے سامنے اچھی وئی ہے. اوہاں بتاؤ تو قومی اسمبلی میں اوہاں جی تمام گھنا ممبرس ہیں قومی اسمبلی میں، سینٹ میں ان وقت اوہاں جی اکثریت ہے. اگر یہ آرڈیننس قومی اسمبلی سینٹ میں اچے تو پیو تو پو نون لیگ جی حکمت عملی کیڑی ہوندی؟ عمران ہے نا جی جو جی ڈی اے جی اتحادی حکومت ہے نا، عمران خان جی ڈی اے ایک سکے دے پاپا سال. اچھا، عمران خان جی ڈی اے جو صاحب ساڳिया आहिनि، ॿिन्हिनि जो मालिक बि साॻिया आहिनि. اچھا ॻالहि हीअ आहे त जेको प्रेसिडेंट जो ऑर्डिनेंस निकितो आहे, मुंहिंजी इस्तदा आहे तव्हांजे ज़रिए सां. जी जी पहिरीं फहमीदा मिर्ज़ा इस्तीफ़ा ॾे. اچھا जनाब गौस बख्श महर जी
शर्मसारी करे चवंदा मूं ग़लति वोट ॾिनो आहे हिननि खे। ऐं ॿी ॻाल्हि आहे जी ऐलान करे, जी ऐलान करे त असांजो कोई इताद कोन्हे, असांजो ग़लति असांजे मशवरे खां सवाइ प्रेसिडेंट ऑर्डिनेंस कढी सिंध विकिणी आहे। इहो ॾिसो ड्रामो आहे। अॻे ॿ 3 ड्रामो अॼु मूं अखियुनि सां ॾिठो न रहियो आहे। हिननि बेटनि तव्हां पाण मूंखे बेटो तस्वीर मोकिलियूं था। हाणे इहो चवण पीपल्स पार्टी पीपल्स पार्टी नुमाइंदो न आहियां। पीपल्स पार्टी मुजरमाना ख़ामोशी आहे कान्हे। पहिरीं ॻाल्हि मुजरमाना ख़ामोशी आहे। जंहिं ऑर्डिनेंस कढियो उन सां जेके गॾिया वेठा तिन खे को हया को शर्म आहे? हू जो सिंध कंदो आहे त मिर्ज़ा जेको ज़ुल्फ़कार जेको चलो हीअ कमीज़ सही पंहिंजो चोलो मूंखे आसिफ़ सां उहो काॾे वियो आहे? मां इहो त पुछां था। सिंध जे माण्हुनि खे चवण थो घुरां हीउ जेको GDA जो रहनुमा जनरल सेक्रेटरी करे कॉन्फ्रेंस तरीक़ो सां गॾु करे उहो GDA जो सेक्रेटरी जनरल रहंदो छा? मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त हीअ ऑर्डिनेंस इन करे असेंबली करे पुछनि ई कोन था। असेंबलीअ खे जे पुछणु आहे त असेंबली रुजू कनि। ऑर्डिनेंस अचणु ज़रूरी कोन असेंबली ऑर्डिनेंस पे ऑर्डिनेंस न आणी न। पहिरीं जेको इमरान खान बिल आणे न बिल आणे ऑर्डिनेंस छो थो ऑर्डिनेंस थिए पर मां इहो कोन थो चवां ऑर्डिनेंस खणी अचनि। हाणे न बिल क़ौमी से पोइ PML पाणे पंहिंजो मौक़ो ॾींदी। ॻाल्हि इहा आहे जॾहिं इहो असेंबली में ईंदो शाह साहब मुंहिंजो सुवाल इहो हुयो त पोइ नून लीग जी हिकमत अमली कहिड़ी थी हिन वक़्तु तव्हां रद्द था कयो? जिन जा ही बनाइनि नून लीग उन्हनि जी ॻिचीअ मथे जो अची आहे। अच्छा जिन हिननि मोहरनि जे कठपुतलियुनि खां नून लीग जो उन्हनि जे गले मथे आहे। ठीकु आहे। ऐं असांखे गद्दारी जे रक़म मिली चुका आहिनि। हिंदुस्तान एजेंट जा रक़म मिली चुका आहिनि। नून लीग पाकिस्तान सिंध जे माण्हुनि सां गॾु रहंदा। इहा ॻाल्हि ॿुधी मां बीइंग सिंध सदर जे जो 11 तारीख़ ते डॉक्टर कादर मक्सीअ जो जेको आहे सॾु आहे उहा मां ईंदुसि नून लीग जो मौक़ो उहो मौक़ो हूंदो। सिंध असेंबली में GDA छो वेठी हिननि सां गॾु? माफ़ कर GDA छो वेठी आहे? GDA जेके असांजे भेणूं तकरीरूं टीवियुनि ते ॻाल्हाइनि हींअर जे सिंध यादि अथनि हींअर GDA इत्तेहाद तोड़े तहरीक इंसाफ़ सां चए त ही तहरीक इंसाफ़ असांजा मशवरो खे बग़ैर कयो आहे या त हिन यूनियन में शामिल आहिनि। ठीकु आहे शाह साहब शिकिलियूं न ॾेखारीनि। सिंध जे माण्हुनि खे बेवकूफ़ था सम्झनि। असां सिंध सां आहियूं। असां सिंध जे माण्हुनि सां असां ग़रीब माण्हुनि लाइ हीअं थींदो पोइ ग़रीब माण्हुनि लाइ मूंखे ख़बर जेको ग़रीबनि जो अहसासु न वॾेरनि ज़मीनदारनि खे ख़बर आहे जेके हमेशह जेके पिन ते शाह साहब अवां सां लाइन ते रहिजो। इहे अवां सवाल उथारिया आहिनि त GDA हिन एॾे वॾे सिंध जे हवाले सां फ़ैसिले करण जे बावजूदु PTI सां इहो सवाल कयूं था। बिल्कुलु मशवरो कोन्हे असांजो लातल के कान्हे। ओके सर साहब ये जो शाह मोहम्मद शाह साहब ने सवाल उठाए हैं कि आप बताएं कि इस नोयत के बावजूद क्या आपका PTI की हुकूमत से इत्तेहाद बनता है? मैंने सुन लिया। शाह मोहम्मद शाह साहब को पहले तो ठंडा पानी पिलाएं जी। और दूसरी बात ये है कि ये पीपल्स पार्टी की B टीम की हैसियत से बात कर रहे हैं। इन्होंने अभी मुआहदा किया। देखें ये बोलते रहे मैं खामोश रहा। अब ये मैं बोल रहा हूँ तो इनको खामोश रहना चाहिए। पीपल्स पार्टी की B टीम में मेरी बात करने देना रिट साहब। मैं बात कर लूं फिर उनको। जी सरदार साहब आप बात करें फिर हम शाह मोहम्मद शाह से दोबारा बात करेंगे। जी जरूर। तो ये पीपल्स पार्टी की B टीम है। इनकी कोई हैसियत ही नहीं है सिंध में। ये क्या उछल के बातें कर रहे हैं? ये अगर सिंध को पीपल्स पार्टी बेच रही है जो खत सामने आया है उसके बारे में बताएं ना। नहीं अगर इस तरह से ये बोलते शाह मोहम्मद शाह साहब कोई तरीका सरदार रहीम के ॻाल्हाइण ॾियो असां वरी ॿीहर तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। जी सरदार साहब आप बात करें। मुझसे ज्यादा नहीं जानता है शाह साहब। अच्छा ठीक है। नून लीग को मुझसे ज्यादा नहीं जानता है। शाह किस्म की बातें ना करें। कोई हैसियत ही नहीं है यहाँ पर सिंध में शाह साहब की सदारत में नून लीग की। तो ये इस किस्म की बात नहीं करें। बात करें इश्यूज पर। इशू ये है कि सिंध का जो हिस्सा बेचा गया है इसमें पीपल्स पार्टी मुलविस है और पीपल्स पार्टी की चोरी पकड़ी गई है। ये है इशू और इसकी हम मुखालफत करते हैं। GDA ने इसको पहले से मुखालफत की
جب بلاول بھٹو کا بیان نہیں آیا تھا اس سے پہلے ہم نے مخالفت کی اس کی، اور یہ اس کی مخالفت ہم کرتے رہیں گے. اور نہ صرف یہ ان آئیلینڈز کی بات ہے بلکہ سندھ کا 1 انچ بھی ہم جو ہے کسی طریقے سے نہیں دیں گے. ہم سوریہ بادشاہ کے ماننے والے لوگ ہیں، ہم سندھ کے لیے اپنی سروں کا نذرانہ ہم نے دیا ہوا ہے. یہ کس قسم کی باتیں کر رہے ہیں؟ یہ جا کے مطلب جو سیاست ہو رہی ہے اپوزیشن کی، وہ یہاں پر بیچنا چاہتے ہیں وہ چورن. یہ چورن اب نہیں بکے گا. اب سندھ کے عوام کے مفاد میں جو کام کرے گا اسی کو جو ہے وہ پذیرائی حاصل ہوگی. اور یہ جو اگر پیپلز پارٹی کی بی ٹیم بننا چاہتے ہیں یہ بڑی خوشی سے بنے، لیکن سندھ کے عوام کے پاس ان کے لیے کوئی نہ وقت ہے اور نہ کوئی اہمیت ہے. اچھا سردار صاحب، 2 دن پہلے میرے اسی پروگرام میں ایاز لطیف جو ترجمان ہیں جی ڈی اے کے، انہوں نے کہا تھا کہ میں ذاتی حیثیت سے، جنرل سیکریٹری ہیں، انہوں نے کہا تھا کہ میں ذاتی حیثیت سے کہہ رہا ہوں کہ جی ڈی اے کو، کیونکہ وفاقی حکومت نے سندھ کی وحدت پہ اتنا بڑا فیصلہ کیا ہے، تو اب میں ذاتی حیثیت سے جی ڈی اے کو کہتا ہوں کہ اب اس کے اتحاد سے باہر نکل آئیں. کیا آپ ایاز کے اس فیصلے سے تائید کریں گے کہ اب جی ڈی اے کو وفاقی حکومت کا جو ہے ایسا نہیں ہونا چاہیے؟ جی ایاز لطیف جو صاحب نے کہا میں نے بھی سنا اور میں نے پڑھا بھی، اور میں بڑی قدر کرتا ہوں ایاز لطیف پلیجو صاحب کی. وہ ایک مکمل سیاسی کارکن ہے اور ان کی سوچ بالکل صحیح ہوتی ہے، لیکن ایک طریقہ کار ہوتا ہے ہوگی اس کے میں ہم فیصلے کریں گے. تو وہ بالکل ان کا اوپینین ہے اور بہت سارے لوگوں کا اوپینین ہے. ہو سکتا ہے میرا بھی یہی اوپینین ہو، لیکن ایک طریقہ کار کے، کیونکہ الائنس ہے نا، یہ کوئی جماعت نہیں ہے، یہ کوئی ذاتی جماعت نہیں ہے کہ ایک لیڈر جو ہے وہ لندن میں بیٹھا ہوا ہے، باقی اس کی ملکیت ہے یہاں جماعت. دوسرا لیڈر جو ہے وہ اس کی ذاتی جماعت ہے، اسے نسل در نسل اس کی چلی آ رہی ہے. یہ الائنس ہے، اس میں مختلف جماعتیں ہیں، اس میں مختلف سیاسی رہنما ہیں، آپس میں بیٹھیں گے فیصلہ کریں گے. لیکن ہم اس کی مخالفت کرتے ہیں اور ہم سندھ کے مفادات پر کوئی بھی سودا بازی ہمیں قابل قبول. صدر صاحب، کیا بات ہے کہ وفاقی حکومت جب بھی سندھ کے حوالے سے کوئی فیصلہ کرتی ہے، آپ اس کے اتحادی ہیں، آپ اس کے الیکشن میں بھی آپ نے اس کے سیٹ ایڈجسٹمنٹ کی تھی جی ڈی اے نے، اس کے باوجود نہ تو آپ کو اعتماد میں لیا جاتا ہے، نہ آپ سے پوچھا جاتا ہے، بلکہ آپ سے تو بغیر پوچھے وہ فیصلہ کر دیتے ہیں، مکمل نظر انداز کرتے ہیں. آپ پھر بھی ان کے اتحادی بنے ہوئے ہیں. نہیں دیکھیں، بات یہ ہے کہ اب یہ ان کی مت ماری گئی ہے، ہم کیا کر سکتے ہیں. اچھا، اب اگر ہمارے ساتھ وہ مشورہ نہیں کرتے ہیں، اسی وجہ سے وہ غلطیاں کرتے ہیں اور ان کو پھر یو ٹرن لینا پڑتا ہے. ہم جو ہے ہم نے یہ بات ہائیسٹ لیول پہ پہنچائی ہے، اور ہم جب ملیں گے، بیٹھیں گے، فیصلہ کریں گے تو یہ چیز جو ہے سر فہرست ہوگی، اس کے بارے میں بھی ہم بات کریں. ٹھیک ہے. شامو شاہ صاحب، سردار رحیم پہ چوے تواں جی जेका یہ گال پیا کयो وہ پیپلز پارٹی جی بی ٹیم वारी ॻाल्हि पिया कयो ऐं नून लीग जी नून लीग जी हाणे छाकाणि त सियासत सिंध में आहे कोन, उन करे मां हिते अपोजिशन जो ॻाल्हि पिया कयो. ॿुधण त ॾियो न, ॿुधण त ॾियो. जी 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 सरदार रहीम मुंहिंजो दोस्त, मूंखे हुन लाइ एतिराम आहे. अहिड़ी ॻाल्हि करे मां बी टी में असीं रहूं या न रहूं, उहे माण्हू जेके पीपल्स पार्टी इत्तेहादी रहियो, जेके ख़ैरात में वज़ारतूं वरितियूं ऐं मिनिस्ट्री रूड़ा कंदा एडवाइज़रियूं वरितियूं हुयूं, उन्हनि खे कुझु अञा कुझु पंहिंजी सोच पिछेमणी आहे कि कल्ह ताईं पीपल्स पार्टी इत्तेहादी गॾु रहिया आहिनि. मां उन्हनि लाइ ॻाल्हायो, मां कॾहिं कोन, मुंहिंजो अर्ज़ु बी टी बराबरि इत्तेहाद मुख़्तलिफ़ जमायत जो कोन्हे. बी टी मुख़्तलिफ़ वॾेरनि जो इत्तेहाद आहे, जी टी मुख़्तलिफ़ फर्दनि जो इत्तेहाद आहे. हाणे मुंहिंजे लीडर नवाज़ शरीफ़ ते ॻाल्हाइण वारा खां पहिरीं मां सरदार रहीम खे चयो, कल्ह तुंहिंजो बि लीडर रहियो, कुझु एतिरो कजे जो पाण खे सुभाणे गॾु हलणो पवंदो. मां अर्ज़ु इहो थो कयां त नवाज़ शरीफ़ जिदोजहद दुनिया जो ॾाढो आहे. नवाज़ शरीफ़ पंहिंजी बाक़ी रही ॻाल्हि ॿेट जी ॻाल्हि, मां सिंध ॼाओ आहे. मूं जेको सिंध जे क़ौमनि लोड़ियो हो, मूं वञी उन ख़िलाफ़ जिदोजहद कई आहे, मूं वञी उन ख़िलाफ़ जेल काटिया आहिनि, मूं वञी उन टोड़ण लाइ वोटर सिंधियुनि लाइ कयो. मां उहो सियासी कारकुन आहियां जंहिंजी माउ जो गुज़ारे वई त जेको सो पैरोल ते निकिरण इनकार कयो, जेल मां न रहियो. सरदार रहीम साहब, मैं सिंध धरती को अपनी माँ समझता हूँ, मैं अपने माँ के खिलाफ नहीं रहूंगा. लेकिन एक बात अर्ज कर रहा हूँ, ये मियाँ मिठू नहीं होना चाहिए कि एक तरफ सिंध के अवाम को बेवकूफ समझ करके, और मैं ये कह रहा हूँ कि फिर कौन इसको मतलब और कुछ भी नहीं. फहमीदा मिर्जा कम से कम इस्तीफा तो दे वजारत से, ये तो करे. آپ جی ڈی میں آ جائیں پھر یہ تجویز دے دیں. جی جی میں جی ڈی میں کیوں، مجھے جی ڈی سے الٹی آتی ہے. ظاہر ہے آپ پیپلز پارٹی کے روٹیاں لگی ہوئی ہیں تو آپ کیا الٹی تو آئے گی نا. جی جی
जी अच्छा शाह साहब हाणे ॿुधाइजो त नून लीग जो अॻियों स्ट्रेटजी छा हूंदी, छा नून लीग रोडनि रस्तनि ते हूंदी, छाकाणि तव्हां पाण चओ पिया त हीअ सिंध जी वधि ते तमामु वॾो सुवालु आहे ऐं धरती जे चपे चपे जी हिफ़ाज़त कंदो, स्ट्रेटजी छा हूंदी नून लीग जी? सभु तोखे ख़बर हुअणु खपे, मुंहिंजो माज़ी यादि आहे मूंखे जेको चयो पीपल्स पार्टी में छॾे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे ॾींहं जा बि मां क़ैद काटे चुको आहियां, इहा ॻाल्हि हिन ख़बर बि कान्हे बादशाह खे, ऐं हिन जे जेके हुर जमायत मूंसां गॾु रही आहे ऐं मां हिन इतादी रहियो आहियां, जेलनि जे अंदरि मां हिन जो साथ ॾिनो मदद कयूं आहिनि, इहे ॻाल्हियूं छॾे ॾे मुल्क दुनिया खे वेही ॿुधेश कयो ॻाल्हियूं, हीअ माण्हू हिननि खे हींअर शाह साहब सवाल इहो त नून लीग जी स्ट्रेटजी छा हूंदी, हाणे अॻी स्ट्रेटजी छा हूंदी? नून लीग सिंध जो सदर जी सिर्फ़ु 84 हिननि जे स्ट्रेटजी पब्लिक आवाम में ईंदी, इन्हनि खां पुछो पहिरीं, इन्हनि खां तव्हां बि चयो न आप वो अगर स्ट्रेटजी उनके हाथ में है ही नहीं वो क्या बताएंगे? अच्छा, तो सरदार साहब आप बता दें कि आखिर एक पीपल्स पार्टी वही करेगा ये। जी सरदार साहब आप बता दें कि ये जो बार सिंध के अवाम से शाह साहब ने तो कहा, लेकिन सिंध के अवाम भी ये बार ये मुतालबा कर रहे हैं कि जीडीए को एक मिनिस्ट्री के हवाले से वो अब छोड़ देनी चाहिए और सिंध के लोगों के साथ खड़ा होना चाहिए। आप उसको छोड़ देना, आप इश्यूज पे बात करें। जी मैं इस इशू पे जीडीए का जो स्टैंड है वो मेरा अगर सवाल अगर आप सुन ले सरदार साहब, अगर सवाल मेरा आपने आधे में मुझे काटे, अब ये है कि अब ये सरदारती आर्डिनेंस तो आ गया है, सिंध पीपल्स पार्टी ने भी ऐलान किया है कि वो सिंध असेंबली में भी इसको लेके आएंगी, तो क्या सिंध असेंबली में भी आपके मेंबर्स हैं, सिंध असेंबली में आप कोई मुश्तरका करारदाद के साथ अपोज करेंगे और कौमी असेंबली में भी इसको अपोज करेंगे, सेनेट में भी अपोज करेंगे, बिल्कुल अपोज करेंगे, हर जगह अपोज करेंगे। जी बहुत शुक्रिया सरदार रहीम साहब, शाह साहब ॿिन्हिनि मौजूद महिमाननि असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन असां सरदार रहीम साहब जी ॻाल्हि ॿुधी त असां भले पीटीआई जी हुकूमत जा इतिहादी त आहियूं, बल्कि हीअ को सदारती ऑर्डिनेंस आहे, असां पहिरें ॾींहं खे हिन खां रद्द कयो आहे, ऐं जॾहिं बि उहो असेंबलियुनि ते ईंदो, ख़ासि सिंध असेंबली में ईंदो, क़ौमी असेंबली में हूंदो या सेनेट में हूंदो त असां हुनखे अपोज़ कंदासीं। हिते वठूं था नंढी साई, ऐं साई खां पोइ वरी प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार। अॼु मौलाना फज़लुर रहमान लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अपोज़िशन जे 2-3 जलसनि खां पोइ मुल्की सियासी सूरत हाल ते वाज़े असर थींदा, ऐं अॼु मौलाना फज़लुर रहमान जी मरियम नवाज़ सां मुलाक़ात रथियल आहे, उन में मुल्की सियासी सूरत हाल ख़ासि करे अपोज़िशन जी जेका अॻी हिकमत अमली हूंदी उन ते ॻाल्हि ॿोल जे हवाले सां मुलाक़ात इहा रथियल आहे। प्रोग्राम में इन ते ॻाल्हाइबो, ऐं गॾोगॾु ॻाल्हाइबो त सिंध जे 2 अहम बेटनि ते वफ़ाक़ी हुकूमत जेके नवां शहर ॾियणु चाहे थी पई, ऐं जेको सदारती ऑर्डिनेंस जारी थियो आहे, उनखां पोइ पीपल्स पार्टी ऐं पीटीआई जे विच में हिकु लफ़्ज़नि जी जंग त शुरू थी आहे, उनखे JUI सिंध जेका अहम अपोज़िशन जी अहम पार्टी आहे उहा कीअं पई ॾिसे, इन प्रोग्राम जे हिन हिसे में इन ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे JUI सिंध जे जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सुमरो साहब। राशिद साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। अच्छा राशिद साहब, सभ खां पहिरियों ते ॿुधाइजो त हीअ को सदारती ऑर्डिनेंस जारी थियो, उनखां पोइ सिंध जे 2 अहम सामूंडी बेटनि ते वफ़ाक़ी हुकूमत पारां शहर अॾणु ऐं पाकिस्तान जेका अथॉरिटी क़ाइमु कई वई आहे, आयरलैंड अथॉरिटी, इनखे JUI सिंध कीअं पई ॾिसे? ॾिसो, सभ खां पहिरियां त जमीयत उलमा इस्लाम जो सिंध जे हवाले सां हमेशह वाज़े साफ़ ऐं दोटोक मौक़िफ़ रहियो आहे त सिंध जी तक़सीम कंहिं बि क़ीमत ते जमीयत उलमा इस्लाम क़बूल न कंदी। पहिरियां कराची खे सिंध खां अलॻि करण जूं साज़िशूं ॻाल्हियूं ऐं उन हवाले सां मुख़्तलिफ़ प्रोपेगेंडा पे कया विया, ऐं उन में जॾहिं सिंध हिकिड़ो बहितरीन ऐं मज़बूत रद्द अमल ॾिनो त उन ते शायदि हींअर हू पसपाई इख़्तियार करे चुका आहिनि, ऐं हाणे वरी सिंध जे बेटनि खे विफ़ाक़ जे हवाले करण जो ऑर्डिनेंस जारी थियो आहे। सिंध जा बेट बि सिंध जी मिल्कियत आहे, उहो भंडार बेट हुजनि या को ॿियो बेट हुजे। मां सम्झां थो त इन हवाले सां ऑर्डिनेंस जारी करणु ऐं सिंध जे बेटनि खे विफ़ाक़ जे हवाले करणु, इहो सिंध खे तक़सीम करण जो अमली तौर ते उन्हनि जो मनसूबो ऐं प्लान आहे। जीअं असां कराचीअ खे अलॻि करण वारे मनसूबे खे रद्द कयो आहे, सिंध जे बेटनि खे बि विफ़ाक़ जे हवाले करण जे मनसूबे खे रद्द कयूं था। जमीयत उलमा इस्लाम इन हवाले सां अमली तौर ते पंहिंजी जदोजहद शुरू कई आहे। कल हैदराबाद हाई कोर्ट बार में इन हवाले सां मां बार खे ख़िताब बि कयो ऐं वकला खे इन तरफ़ मां मुतवजे बि कयो त गॾिजी करे अदालत सां रुजू कयो वञे। डॉक्टर कादिर मक्सी साहब, अयाज़ लतीफ़ पलीजो साहब सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी चुकी आहे, ऐं असां गॾियल हिकमत अमली जे तरफ़ वञणु चाहियूं था। मां सम्झां थो त अरसे दराज़ खां जेकियूं कुवतूं सिंध टोड़णु चाहिनि थियूं, सिंध खे तक़सीम करणु चाहिनि थियूं, उहे हाणे हिन ॿिए ऑप्शन ते
शायद गौर करे रहियूं आहिनि। सिंध जे आवाम खे इन ते बि मुतहिद थियणो पवंदो ऐं मुतहिद थी करे यक आवाज़ थी करे पंहिंजे धरतीअ जी चौकीदारी करणी पवंदी ऐं धरतीअ जे ख़िलाफ़ थींदड़ ऑर्डिनेंस जे ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उठाइणो पवंदो। अच्छा राशिद साहब, हीअ जेके ॿ बेट आहिनि इहे आइनी हवाले सां सिंध जी प्रॉपर्टी आहिनि। 12 नॉटिकल माइल्स ते जेका बि प्रॉपर्टी आहे उहा सिंध जी प्रॉपर्टी आहे। हाणे सिंध हुकूमत कस्टोडियन आहे सिंध जे प्रॉपर्टी जी। 2 सेप्टेम्बर ते ऑर्डिनेंस जारी थियो, 2 अक्टूबर ते मीडिया में वाज़े कयो वियो। सिंध हुकूमत जेका सिंध हुकूमत जी जेका ख़ामोशी आहे, पीपल्स पार्टी जी ख़ामोशी आहे, अवां इन ख़ामोशी खे कीअं था ॾिसो? ॾिसो, सिंध हुकूमत जी ख़ामोशी ते तबसरो सिंध हुकूमत ई कंदी। हिक तरफ़ साईं नासिर हुसैन शाह साहब उन जी मज़म्मत करे थो, ॿिए तरफ़ सिंध हुकूमत पाण ऑर्डर जारी कयो आहे, पाण विफ़ाक़ खे जेको आहे उनजो क्लियरेंस ॾिनो आहे। ज़ोहिरी पॉलिसी आख़िर इक़्तिदार खे तूल ॾियण जे लाइ पीपल्स पार्टी केसी ताईं हलाईंदी? पीपल्स पार्टीअ खे घुर्जे त हाणे मसलहतनि खां ॿाहिरि निकिरी अचे। इक़्तिदार जे तूल जे लाइ या इक़्तिदार खे बचाइण जे लाइ पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट पहिरियां कराची कमेटी जी ॻाल्हि कई, ख़ुदि उन कमेटी जो वञी हिसो बणिया, ख़ुदि लिखी ॾेई करे आया त कराची जा मामलात आईंदा कमेटी हल कंदी। हाणे बेटनि जे हवाले सां बि हू विफ़ाक़ खे इजाज़त ॾेई चुका आहिनि। सिंध हुकूमत खे मसलहतुनि जो शिकार न थियणु घुर्जे ऐं इहो इक़्तिदार कहिड़े कम जो जंहिं इक़्तिदार जे ज़रिए पीपल्स पार्टी पंहिंजे धरती जी चौकीदारी बि न करे सघे। मां त पीपल्स पार्टी जे हुक्मरान खे इहो मशवरो ॾींदुसि त उहे महिरबानी करे हाणे घणो थी वियो, पंहिंजे इक़्तिदार खे तूल न ॾियनि, पंहिंजे धरती जी चौकीदारी कनि। पीपल्स पार्टी खे धरती जी चौकीदारी करणु घुरिजे, पर हुन जेका ख़ामोशी आहे उहा त कुझु ॿियो ॿुधे पई। अवां JUI इन हवाले सां अमली क़दम JUI अवां चओ पिया त अवां बार खे ख़िताब कयो आहे, अवां मुख़्तलिफ़ क़ौम परस्त अॻवाननि सां अवां जा राब्ता बि रहिया आहिनि। अवां को पाण का स्ट्रेटजी ठाही आहे त अवां ख़ुदि कहिड़ी तहरीक हलाईंदा इन हवाले सां? सुभाणे इन हवाले सां जमीयत उलमा इस्लाम कराची में इजलास तलब कयो आहे। सुभाणे सुबुह जो असांजो इजलास आहे ऐं असां हुन में हिकमत अमली जोड़ण वञूं पिया ऐं 11 तारीख़ 10 तारीख़ साईं जलाल महमूद शाह साहब वारनि को इजलास सॼो आहे, उन में बि जमीयत उलमा इस्लाम शिरकत करे पई ऐं 11 तारीख़ डॉक्टर कादिर मक्सी साहब वारनि गवर्नर हाउस जे तरफ़ कोई मार्च रखियो आहे, उन में बि असांखे शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। जमीयत उलमा इस्लाम उन में बि शिरकत करे पई, छो त मां इन ॻाल्हि ते यकीन रखां थो त हिन मामले ते, धरतीअ जे चौकीदारी जे मामले ते असांखे रंग ऐं नस्ल, सियासी मसलहतुनि, पार्टीअ जे पंहिंजनि हुदूद खां ॿाहिरि निकिरी करे 1 पॉइंट एजेंडे ते गॾिजणो पवंदो, मुश्तरक जदोजहद करणी पवंदी ऐं उन जे लाइ पंहिंजनि पार्टियुनि जे प्लेटफॉर्म खां निकिरी करे इन 1 पॉइंट एजेंडे ते असांखे गॾिजी करे मुश्तरक जदोजहद करणी पवंदी। अच्छा, 1 पॉइंट एजेंडा ते जदोजहद करणी पवंदी, उन हवाले सां त इहो ॾाढो सुठो क़दम आहे धरती जे हवाले सां, बेटनि जे हवाले सां। बिल्कुलु, पर राशिद महमूद सुमरो साहब, पीपल्स पार्टी जी ते असांखे ख़ामोशी नज़र अचे पई, ख़ामोशी सम्झ में अचे पई त उहा हिकिड़ी मुफ़ाहमत करे पई, उन ते केस बि आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत खे आख़िर इहे छो भला वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे बेटनि ते, इहो सिर्फ़ु पहिरियों दफ़ो न आहे त PTI जी हुकूमत मुसलसल वफ़ाक़ जा आहिनि उहे सिंध जे बेटनि ते नज़र आहे। इहो असां ॾिठोसीं मुशर्रफ जे दौर खां, मुशर्रफ खां पोइ जॾहिं पीपल्स पार्टी ख़ुदि वफ़ाक़ी हुकूमत में हुई तॾहिं पीपल्स पार्टी बि इन बेटनि ते शहर अॾणु पई चाहे ऐं हाणे PTI बि शहर अॾणु पई चाहे, ऐं इन्हनि 3 हुकूमतनि जो राग सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त असां तरक़ी ॾींदासूं। अवां सम्झो पिया त इन्हनि बेटनि ते जेका शहर अॾिबा उहे मक़ामी माण्हुनि जी तरक़ी थींदी, उहे उन्हनि सदियुनि खां आबाद मुहाणनि जी तरक़ी थींदी? ॾिसो, इन ते त पीपल्स पार्टी बहितर जवाबु ॾेई सघे थी। जेकॾहिं वाक़ई शहर ई अॾणा आहिनि त पोइ बहरिया टाउन छो, पोइ ज़ुल्फ़िकार आबाद मनसूबो छो, पोइ मल्टीनेशनल कंपनियूं छो, सिंध हुकूमत छा पई करे, सिंध हुकूमत जा वसाइल छा पिया कनि, सिंध हुकूमत पाण 29 ज़िलनि में जदीद शहर अॾे, दुनिया खे ॿुधाए त सिंध जी हुकूमत में एतिरी अहलियत ऐं क़ाबिलियत आहे जो उहे हर ज़िले जे अंदरि जदीद ऐं तरक़ी याफ़्ता मॉडल शहर अॾे करे सिंधियुनि खे आबाद करे सघे थी, उन्हनि खे रोज़गार फ़राहम करे सघे थी। जेका माण्हू बेघर आहिनि उन्हनि खे किस्तनि ते नए जदीद शहरनि में घर ॾेई सघे थी। हिकमत अमली सिंध हुकूमत जेकॾहिं पाण बणाए ऐं बहितर क़िस्म जी तरक़ी ॾियारे करे ऐं सिंधियुनि खे उन में आबाद कराए त शायदि कोई एतिराज़ बि न हूंदो, लेकिन सिंध हुकूमत बजाए इन जो पाण को कमु करे, पाण त को कमु कोन थी करे, लेकिन ॿियनि मल्टीनेशनल कंपनियुनि खे ॾियणु मां सम्झां थो त मुनासिब अमल कोन्हे। बाक़ी विफ़ाक़ छा थो चाहे, मां उन ते सिर्फ़ु हेतिरो ई जुमिलो चवंदुसि त काश जो पाकिस्तान जे अवाम खे मौलाना फज़लुर रहमान 15 साल पहिरियों इमरान ख़ान जे बारे में जेको नारो हयो हो त हे पाकिस्तान जो नुमाइंदो न आहे, हे क़ौमुनि जो नुमाइंदो न आहे, हे हिन मुल्क जो ख़िदमतगार न आहे, बैरूनी एजेंट आहे, उन जे एजेंडे ते असांजी धरती खपाइण थो चाहे। अॼु त भला सिंध जो अवाम मौलाना फज़लुर रहमान जो नारे खे सम्झण जी कोशिशि करे, मौलाना जी उन ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि करे। मुल्क जी मईशत जो दीवालो कढी छॾियो आहे, बेरोज़गारी जी शरह आसमान सां आहे,
कर्ज़ हिन वक़्तु पाकिस्तान जे तारीख़ जो सभ खां वॾो कर्ज़ आहे ऐं अंडनि कटनि मुर्गनि लंगर खाने खां भंग खां वठी करे क़ौम खे सुकून क़बर खां वठी करे हाणे असांजी धरती खपाइण थो चाहे। मां सम्झां थो त क़ौम खे हाणे मौलाना फज़लुर रहमान जो हम आवाज़ चढ़णो पवंदो ताकि हिन कटपुतली हुक्मरान मां जान छॾाए सघिजे। अच्छा ठीकु आहे मौलाना साहब, हाणे असां पंहिंजे ॿिए मौज़ू ते अचूं पिया, उहा आहे अपोज़िशन जो जेको इतिहाद आहे। अॼु मरियम नवाज़ सां मौलाना साहब जी मुलाक़ात रथियल आहे। अवां छा पिया सम्झो त छा जेको इहो तासुर ॾिनो थो वञे त अपोज़िशन इतिहाद जे बावजूद बि अपोज़िशन मुतहद न आहे? पहिरियां पीपल्स पार्टी 18 अक्टूबर ते हिकु जलसो रथियो, उहो अलॻि हुयो। नून लीग जो 18 अक्टूबर वारो जलसो अलॻि हुयो ऐं ख़ुदि अव्हांजी पार्टी जो 25 अक्टूबर वारो जलसो अलॻि हुयो। हाणे त ख़ैर अपोज़िशन पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट इन टिनि जलसनि जी मेज़बानी कंदी, पर इहो तासुर छो पियो ॾिनो वञे त हिन वक़्तु बि हिकु अपोज़िशन आहे मुतहद न आहे? ॾिसो, ॿ शयूं आहिनि। पहिरीं शइ, अलॻि अलॻि जलसनि जो ऐलान पाकिस्तान डेमोक्रेटिक अलायंस ठहण खां पहिरियां थियल हो ऐं अलॻि अलॻि जलसनि जूं तयारियूं शुरू थी चुकियूं हुयूं। लेकिन डेमोक्रेटिक अलायंस मारिज़ वजूद में आयो त तमामु पार्टियुनि पंहिंजनि जलसनि खां हथु खयो। जीअं महमूद खान अचकज़ई साहब वारनि बलूचिस्तान में जलसो ख़तम करे 25 ते मुश्तरक जलसो कयो, तीअं ई असां 29 अक्टूबर जे जलसे खे ख़तम करे 18 अक्टूबर वारो जलसो PDM करण जो ऐलान कयो आहे। त इहे जलसनि जूं तारीख़ूं PDM खां पहिरियां जूं तय थियल हुयूं। PDM जे अचण खां पोइ मुश्तरक जलसनि जो ऐलान थी चुको आहे ऐं उहे ई जलसा असांजी हिकमत अमली हूंदा। जेसीं ताईं अपोज़िशन मसलहतुनि जो शिकार आहे त PDM जे मारिज़ वजूद में अचण खां पोइ नून लीग जी क़यादत खे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे क़यादत खे फ़ैसिलो करणो पवंदो त उहे केसनि जे दौरान केसनि जे गिर्द घुमंदा, मसलहतुनि जो शिकार थींदा, या हाणे केसनि खे बालाए ताक रखी करे PDM जे प्लेटफॉर्म तां हू अवाम खे हक़ीक़ी मुतबादिल क़ुव्वत ऐं क़यादत फ़राहम करे कटपुतली हुक्मराननि मां जान छॾाईंदा। इहो फ़ैसिलो बहरहाल नून लीग ऐं पीपल्स पार्टी जे क़यादत खे करणो पवंदो। राशिद साहब, अवां बार बार मसलहतनि जी ॻाल्हि पिया कयो त छा मौलाना साहब खे का पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जी क़यादत ॾियण बि इहा मसलहत जी सबबु आहे त नून लीग ऐं पीपल्स पार्टी इहो बि चाहे त साम्हूं मौलाना हुजे ऐं पोयां असांजा जेके मसलहत ऐं जेके ॿिया असांजा कम आहिनि असां उहे कयूं? मां सम्झां थो त मौलाना खे कारकर्दगी जे बुनियादनि ते PDM जी सदारत मिली आहे। जो 2 सालनि में इमरान खान जे दौर इक़्तिदार में अचण खां पोइ मौलाना इमरान खान जे इन ग़लति मनसूबनि जे ख़िलाफ़ जंहिं तरीक़े सां मुअस्सर आवाज़ बुलंद कयो ऐं कंहिं बि प्रेशर खे क़बूल न कयो आहे, मां सम्झां थो त इहा मौलाना जी क़ाबिलियत ऐं अहलियत आहे जंहिं ते तमामु जमातुनि मौलाना जे मथां इतमाद कयो आहे। अवां क़ाबिलियत ऐं अहलियत जी ॻाल्हि पिया कयो। अच्छा राशिद साहब, गुज़िरियल साल अवां हिकिड़ी मार्च कई हुई, तमामु वॾी मार्च हुई ऐं उहा मार्च जेका आहे उहा इस्तीफ़ा जो मुतालबो, पोइ उहो इस्तीफ़ा अवां इस्लामाबाद ताईं पहुता, अवां उते धरणो बि हयो ऐं पोइ अवां बग़ैर इस्तीफ़ा जे वापसि आया। मौलाना साहब चयो त असांखे जनवरी जो वाइदो कयो वियो, हाणे त जनवरी बि वियो, हाणे त अक्टूबर महीनो आहे। पहिरियां त इहो ॿुधाइजो त इहो वाइदो केरु कंहिं कयो ऐं वाइदो कहिड़ो हुयो? वाइदे करण वारा थोड़ी देरि इंतज़ारु कयो, बेनिकाब ज़रूरु थींदा, लेकिन उहो वाइदो पूरो कयो वञे हा त शायदि PDM मारिज़ वजूद में न अचे हा, नई इलेक्शन जी तयारी थिए हा, पर शायदि PDM जे प्लेटफॉर्म ते ई हुननि खे इस्तीफ़ा जे तरफ़ मजबूर कयो वेंदो ऐं मुल्क जे अंदरि असरनो इंतख़ाबात थींदा। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त तव्हां हिन ॻाल्हि ते असांखे एप्रिशिएट कंदव, इमरान ख़ान बि इस्लामाबाद जी तरफ़ मार्च कयो ऐं DSPs ऐं SSPs खे ॻिचीअ खां घेले करे रोडनि ते घसीटियो, पार्लियामेंट ते हमिलो कयो, PTV ते हमिलो कयो ऐं उन्हनि तशद्दुद वारियूं कार्रवायूं कयूं, सिविल नाफ़रमानी जूं ॻाल्हियूं कयूं, बिल साड़िया ऐं जिन मौलवियुनि खे तव्हां दहशतगर्द ऐं इंतिहा पसंदि सॾींदा आहियो उहे कराची खां वठी करे इस्लामाबाद 20 ॾींहं 22 ॾींहं रोडनि ते रहिया, लेकिन कंहिं वण जो पतो बि न टुटो। असां जमहूरियत जी ॻाल्हि कयूं था, पुरअमन एहतिजाज जा असां क़ाइल आहियूं ऐं असां पुरतशद्दुद एहतिजाज नथा चाहियूं। असां पंहिंजे तहरीक जे ज़ावियनि खे ज़रूरु तब्दील कयो आहे। 15 मिलियन मार्च बि असांजे तहरीक जो हिसो हो, आज़ादी मार्च, इस्लामाबाद लॉन्ग मार्च बि असांजे तारीख़ जो हिसो हो, प्लान बी भी असांजे तारीख़ जो हिसो हो, हाणे PDM बि असांजे तारीख़ जो हिसो आहे। तहरीक जारी आहे ऐं इन तहरीक खे तव्हां नाकाम नथा चई सघो, ओसी ताईं इहा तहरीक जारी रहंदी। राशिद साहब, अवाम त हाणे ॼाणण थी चाहे त 10 महीना गुज़री विया आहिनि, हाणे अव्हां ई ॿुधायो तव्हांखे भला वाइदो कहिड़ो कयो वियो हो, कंहिं कयो वियो उहो थोरो अव्हां वाज़े कयो भला, जिन्हनि वाइदो कयो उहो त जॾहिं ॿुधाइनि, अव्हां खां अवाम इहो ॼाणणु चाहे पई। मुंहिंजो ख़्यालु आहे त मां हाली कंहिं लीक्स जो हिसो नथो बणिजणु चाहियां, जेकॾहिं वक़्तु आयो त लीक्स जो हिसो ज़रूरु बणिजंदासीं। उन्हनि कुव्वतुनि खे जिन वाइदो कयो हो ऐं जेका ज़ामिन बणिया हा उन्हनि खे अॻियां अचणु घुरिजे ऐं उहे क़ौम जे साम्हूं उहे मामलात रखनि। जेकॾहिं उहे नथा रखनि त जमीयत उलमा इस्लाम ज़रूरु उहे मामलात क़ौम जे साम्हूं रखंदी। अच्छा भला उहे जेके उहे डेमोक्रेटिक धुरियूं हुयूं, उहे
कहिड़े क़िस्म जूं धुरियूं हुयूं, थोरो इहो ॿुधाइजो। पाकिस्तान जूं धुरियूं हुयूं। पाकिस्तान जूं धुरियूं हुयूं, ठीकु आहे। हाणे भला ॿुधाइजो त जेको PDM आहे, पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जेका जुड़ी आहे, मौलाना साहब खे हुनखे सरबराही ॾिनी वई आहे, तासुर इहो आहे त ख़ासि करे पीपल्स पार्टी ऐं नून लीग घणो अरसो इन पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जो हिसो न रहंदा, जीअं उन्हनि जा मामला सही थी वेंदा उहे इन खां अलॻि थी वेंदा। अगरि इहे ॿई धुरियूं पोइ सुभाणे पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जो हिसो न रहंदियूं त पोइ JUI छा अकेले सिरिया डेमोक्रेटिक मूवमेंट हलाईंदी? JUI पहिरें ॾींहं खां मैदान ते आहे, अकेले सिर्फ़ जमीयत उलमा इस्लाम कामयाब प्रोग्राम कया। हींअर अगरि मगर हीअं थींदो त पोइ हूअं छा थींदो, हूअं थींदो त पोइ हीअं छा थींदो, इन्हनि सवालनि में न वञणु घुरिजे। PDM ठही चुकी आहे, PDM पंहिंजनि जलसनि जो ऐलान करे चुकी आहे। हाणे तबसरो इहो थिए त PDM न रहंदी त पोइ छा थींदो, इहो तबसरो थिए त PDM जे जलसे में 10 लख माण्हू गॾिया त पोइ इमरान ख़ान खे केतिरो टफ टाइम मिलंदो। उहे माण्हू जेका इमरान ख़ान खे इक़्तिदार में वठी आया उन्हनि जे लाइ केतिरा मसाइल थींदा। मुंहिंजो ख़्याल आहे त इन्हनि सवालनि खे डिस्कस कयो, बजाए इन्हनि सवालनि खे डिस्कस करण जे त PDM रही या न रही त छा थी। ठीकु आहे। अच्छा भला राशिद साहब इहो ॿुधाइजो त अॼु मौलाना साहब जेको चयो त 2-3 जलसनि खां पोइ सूरत हाल तब्दील हूंदी ऐं उनजा वाज़े असर थींदा। मरियम नवाज़ बि पई चए त इस्लामाबाद वञण खां पहिरियां मामला हल थींदा। भला इहो छा अव्हांखे को आसरो पियो ॾिए, अव्हांखे को इशारो काॾां इशारो पियो अचे, या हिकु दफ़ो ॿीहर अव्हां सां वाइदो कयो पियो वञे, तव्हां शुरू कयो त असां कमु शुरू कयूं? ईअं न आहे। ॾिसो, हिते असल कुव्वत, असल ताक़त अवाम जी ताक़त आहे। अकेली जमीयत उलमा इस्लाम जेकॾहिं हिकु हिकु प्रोग्राम में 5-5 लख 8-8 लख माण्हू 10-10 लख माण्हू गॾु करे सघे थी। अकेली जमीयत उलमा इस्लाम जमहूरियत जे लाइ, पार्लियामेंट जे लाइ, मुल्क जे ग़रीबनि जे लाइ लखनि माण्हुनि सां गॾु इस्लामाबाद मार्च करे सघे थी। त पोइ 11 पार्टियूं PDM जे प्लेटफॉर्म तां जॾहिं लखनि माण्हुनि खे वठी करे इस्लामाबाद जी तरफ़ मार्च कंदा त पोइ फ़ैसिलो करणो पवंदो त अवाम जी ज़बान खे ॿुधणो आहे, अवाम जे फ़ैसिले खे ॿुधणो आहे, या अवाम जे मथां पंहिंजा फ़ैसिला मुसलत करणा आहिनि। जेको असां बार बार चऊं था त वक़्त खां पहिरियां, उहो इन जे करे जो अवामी कुव्वत जे साम्हूं काई ताक़तवर कुव्वत पोइ न रही सघंदी ऐं इहे कठपुतली हुक्मराननि खे अवाम जे साम्हूं सिलेंडर थियणो पवंदो। न पर राशिद साहब, अव्हां जी क़यादत ऐं नून लीग जी क़यादत इहा कीअं थी चवे त असां अगरि तहरीक शुरू ई कयूं त सभु मामला हल थींदा, इस्लामाबाद वञण ताईं ज़रूरत ई न पवंदी? उहो अवामी कुव्वत जे ज़रिए चऊं था न, त अवाम जॾहिं असां सां गॾु लखनि जे तादाद में रोड ते बीहंदो त अवाम जे आवाज़ ते उन्हनि खे लब्बैक चवणो पवंदो, अवाम जे मर्ज़ीअ जे मुताबिक़ फ़ैसिलो करणो पवंदो। अच्छा, ऐं हिन दफ़े अगरि ॿीहर अव्हां सां को वाइदो कयो वियो त पोइ? हिन दफ़े वाइदो इंशाअल्लाह जॾहिं थींदो त मीडिया चैनल्स जे साम्हूं थींदो, बंदि कमरे में न थींदो। अच्छा, ठीकु आहे। अच्छा राशिद साहब, हिकिड़ो त असर इहो बि आहे, हिकु हक़ीक़त बि आहे त स्ट्रीट पावर अव्हां वटि आहे। अव्हां वटि अव्हां जो सॼे मुल्क में मदरसनि जो नेटवर्क आहे, अव्हां जा वोटर आहिनि, अव्हां जा सपोर्टर आहिनि, उनखे कैश पई कराए जेके अपोज़िशन जूं ॿियूं पार्टियूं आहिनि, उहे इन जे करे ई सबबु आहे तव्हांजे स्ट्रीट पावर खे साम्हूं रखी उहा हाणे बार्गेनिंग उन्हनि शुरू करे ॾिनी आहे हुकूमत सां बि, ऐं जेके ख़बरूं हिन वक़्त ताईं अचनि पियूं। छा इहा हक़ीक़त आहे त अव्हांखे साम्हूं इन करे रखियो वियो आहे, तव्हां पंहिंजो स्ट्रीट पावर ज़ाहिर कयो ऐं असां पंहिंजा कमु कयूं? मदरसनि जो नेटवर्क, छा मदरसे जो तालिब इल्म पाकिस्तान जो शहरी कोन्हे? उन्हनि जो शिनाख्ती कार्ड कोन्हे? मां इहा ॻाल्हि न पियो कयां, मां पियो चवां तव्हां वटि स्ट्रीट पावर आहे। मूंखे लारकाणे में 33,000 सिर्फ़ शहर लारकाणे में ऐं एने ते 60,000 खां वधीक वोट मिलिया आहिनि। छा सिर्फ़ु उहो मदरसे जे नौजवाननि वोट ॾिननि ऐं शागिर्दनि वोट ॾिना आहिनि? जमीयत उलमा इस्लाम हींअर अवामी पार्टी आहे ऐं जमीयत उलमा इस्लाम जे मथां अवाम जो एतमाद आहे ऐं जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ अवाम वाझाए रहियो आहे ऐं जमीयत उलमा इस्लाम अवाम जी हक़ीक़ी मानाउनि में तर्जुमानी करे रही आहे ऐं अवाम जो केस विड़ी रही आहे। पोइ जॾहिं कुव्वत स्ट्रीट पावर जमीयत उलमा इस्लाम वटि आहे ऐं जमीयत उलमा इस्लाम मैदान ते आहे, जेकॾहिं ॿियूं सियासी पार्टियूं जमीयत उलमा इस्लाम जे मथां एतमाद कनि थियूं त उन ते मीडिया खे असांखे सपोर्ट करणु घुरिजे। वॾी महिरबानी राशिद मोहम्मद सुब्रो साहब असांखे वक़्तु ॾिनी। नाज़रीन, तव्हां JUI सिंध जे जनरल सेक्रेटरी राशिद मोहम्मद सुब्रो साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि चवणु आहे त सिंध जे वहदत जे हवाले सां, सिंध धरती जे हवाले सां JUI जो पहिरें ॾींहं खां इहो मौक़िफ़ आहे त सिंध जी वहदत ते कंहिं बि क़िस्म जी का सौदेबाज़ी न कबी ऐं असां वहदत ते पहिरें मोर्चे ते हूंदासीं। हीअ को निज़ाम आयो आहे, सदारती ऑर्डिनेंस जो फ़ैसिलो कयो वियो आहे, JUI उनखे रद्द करे थी पई। इन हवाले सां उन्हनि चयो त पार्टी जो सुभाणे इजलास घुरायो वियो आहे ऐं उनखां पोइ उन जी स्टेट जी लाइ अमल में जोड़ी वेंदी। ऐं ॿियो मुल्की सियासी सूरत हाल ते ॻाल्हाईंदे उन्हनि चयो आहे त हाणे जेको इतिहाद जुड़ियो आहे उहो उन जा जॾहिं 2-3 जलसा थींदा त उहे न सिर्फ़ु मुल्की सियासी सूरत हाल ते असर अंदाज़ थींदो, बल्कि जेके अपोज़िशन जूं पार्टियूं आहिनि उहे हाणे मुतहद आहिनि। जेको इहो तासुर ॾिनो पियो वञे त अपोज़िशन जूं पार्टियूं मुतहद न आहिनि, इहो पिणु ग़लति आहे। हिन सां गॾोगॾु अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। अला भाई।